नालो छा है मामा? ऐश्वर्या कुमारी। किथां आया आहियो? कोडशी मां। तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? अर्जुन मल। असां वटि कीअं आया आहियो तव्हां? हिते मुस्लमान थियण जे लाइ। तव्हांखे कंहिं वरगलायो त न आहे? न कंहिं बि न, मां पंहिंजी ख़ुशी सां आया आहियां। पंहिंजी रज़ा ख़ुशी सां आया जी आहियो। कलमो शरीफ़ पढ़ूं? जी। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु।